रमज़ान मुसलमाननि लाइ मुक़दस महीनो आहे जंहिंमें हू रोज़ा रखंदा आहिनि। जॾहिं त रोज़ो रखंदड़ हू अकेला न आहिनि पर ॿियनि मज़हबनि सां वास्तो रखंदड़ माण्हू बि रोज़ा रखनि था, जिन जा तरीक़ेकार मुख़्तलिफ़ आहिनि। रमज़ान में साल जे ॿियनि महीननि जी भेट में मस्जिदुनि में निमाज़िन जो वॾो अंग बि नज़र ईंदो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ मुल्कनि में इशा जी निमाज़ खां पोइ तरावीह जो इंतज़ाम कयो वेंदो आहे। मसीहियत में रोज़ो फ़र्ज़ न आहे, पर ईअं बि न आहे त मसीहियत में रोज़ो रखण जी ताक़ीद नाहे कई वई। मसीही रोज़ेदारनि मूजिबि वटनि रोज़े जो मक़सदु दुनियावी शयुनि खां मुंहुं फेराए ख़ुदा ते ध्यानु ॾियणु आहे। हिंदू मत में रोज़ो रखण खे हिकु ख़ासि अहमियत हासिल आहे। खाद खुराक जी शयुनि खां परहेज़ करण ताईं थी सघे थो। हिंदू मत में ॾींहं ऐं तरीक़ेकार बाक़ाइदा तौर ते तय नाहे ऐं इहो का बिरादरी, कुटुंब ऐं फ़र्द पाण तय करे सघे थो। यहूदियत जे हवाले सां ॿ मुकमल ॾींहं जा रोज़ा यानी सिज उभरण खां राति ताईं, जॾहिं त ॿिया नंढा रोज़ा बि आहिनि। इन्हनि रोज़नि में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं पाबंदियूं लॻायूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त डिघनि रोज़नि में खाद खुराक ऐं जिन्सी तालुक़ खां परे रहण खां सवाइ चमड़े जा जूता, परफ्यूम, तेल ऐं व्यंजन खां बि पासो कयो वेंदो आहे। यहूदियत में ॿ मुकमल रोज़ा फ़र्ज़ जे तौर ते रखिया वेंदा आहिनि, जॾहिं त नंढा रोज़ा कुझु मख़सूस हालतुनि में लाज़मी हूंदा आहिनि। महात्मा ॿुध बाबति चयो वेंदो आहे त पाण खेसि वॾा रोज़ा रखण सां ई निर्वाण हासिल थियो हो। तंहिं हूंदे ॿुध मत में रोज़े बाबति मुख़्तलिफ़ तरीक़ा लागू आहिनि, जिन में ॾींहं में हिकु भेरो खाइण खां वठी रुगो हिकु थाली खाइण वारो तरीक़ो शामिल आहे। चर्च ऑफ जीसस क्राइस्ट लेटर डी सेंट मोर्मोन्स मज़हब में हर महीने जे पहिरें आचर ते रोज़ो रखियो वेंदो आहे। हिन में कंहिं शख़्स खे ॿिनि वेलनि जे खाधे ऐं पाणीअ खां पासो करणो पवंदो आहे, जॾहिं त इन खाधे जो बचियल पैसो चर्च खे ॾियणो पवंदो आहे। आचर ते हिन बिरादरी सां वास्तो रखंदड़ माण्हू गॾिजी रोज़ो रखंदा आहिनि ऐं पंहिंजो ईमान मज़बूत कंदा आहिनि। इन खां सवाइ सभिनी एज़दिन खे डिसंबर जा 3 रोज़ा रखणा हूंदा आहिनि, जिन में सुबुह खां शाम ताईं खाइण पीअण खां पासो करणो हूंदो आहे, जॾहिं त इन्हनि 3 ॾींहंनि में सॼी राति इबादत कई वेंदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk